परेशानियां व दूर फरमा इलाही आमीन जेतरा मकरूज हैं मौला उन्हनि जी मदद फरमा सभई आमीन नथा चओ करीम करबला जे सदके अज जे पाक सरदार जे सदके जंहिंजो ई पाक ज़िक्र आहे मौला जेतरा बीमार हैं उन्हनि खे सेहत खुली अता फरमा इलाही आमीन मुंहिंजा करीम अल्लाह सभई आमीन चवंदो तव्हांजी आमीन मो कंहिंजी त पसंद थींदी दुआ क़बूल थींदी कंहिंखे औलाद मिले कंहिंखे रिज़्क़ मिले कंहिंखे कोई मसलो हल थिए हेतिरा वेठा बीठा आहियो कंहिंजी आमीन पसंद अची वञे कंहिंखे करबला जी ज़ियारत मिली वए करीम अल्लाह जेतिरा वेठा आहिनि या जिते बि मुंहिंजे बादशाह जा मातमीन हर मोमिन खे मौत खां पहिरीं करबला ऐं शाम जी ज़वारी नसीब न बाबा सभई आमीन नथा चओ मौला इन्हनि सभिनी खे करबला जी ज़वारी नसीब इलाही आमीन मोहम्मद वाले मोहम्मद जे मञण वारे हर मातमी आज़ादार जी जेका दुआ है कबूल फरमा असांजे मौला असांजे आका असांजे वारिस साहिब ज़मान जो जल्द ज़हूर फरमा तमाम पढ़ण वारनि जी पढ़ाई मां हकीर जा टुटा फुटा जुमला मौला पंहिंजी बारगाह में कबूल फरमा तमाम दुआनि जी क़बूलियत ख़ातिर पंहिंजनि दुआनि जी क़बूलियत ख़ातिर ख़ुसूसन मां हकीर जे ज़िम्मे जेतिरियूं दुआऊं उन्हनि जी क़बूलियत ख़ातिर या बाबा साईं जानी साईं बादशाह जी अम्मा बीमार आहे
अम्मा साहिब की सेहत खातिर गजी अॻियां पोयां एतिरो बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो जेतिरो मालिकम ताक़त अता फरमाई अल्लाह। इंदी करम नवाज़ी दा कोई जोहर समझ च नहीं आंदा। हिकिड़ी रुबाई फज़ीलत आले मोहम्मद जी त जीअं सभिनी जो तवजो मुंडे थी वञे त उन खां पोइ मां बाक़ी सबक ॿुधायां पढ़ा न बाबा या चुप करे पिया छो जो तव्हां चुप हूंदो त मां बि चुप ई हूंदुसि। तव्हां बिस्मिल्लाह ई कयो, बिस्मिल्लाह भी वॾी इबादत आहे। इहा बिस्मिल्लाह भी चङनि भलनि जा किन जा निकाह थी बचे, किन जी निमाज़ चटे। तंहिंजे करे बिस्मिल्लाह ई कयो। जे ॿी इबादत थोड़ी तकलीफ़ ॾे त बिस्मिल्लाह भी वॾी इबादत आहे। अली दाली आहे पर मां तो चवां ईंदी करम नवाज़ी दा कोई जोहर समझ च नहीं आंदा। जंहिं दीन इस्लाम को रंग लाए ओ गोहर समझ च नहीं आंदा। एक सूरज रोके ॿिया खुल्द विचेंदे गलियां विच अरे मुल्ला तू पीर अली दी गल कर दे दा नौकर समझ च नहीं। कुछ टेक दे खत्म है आवाज थकल इसको न थकंदो मौला सलामत रखे अले छो नारो ही ना है रुबाई त चंगी पड़ी मां बिस्मिल्लाह मौला एकड़ी रुबाई भी पढ़ा इजाजत है ना असा दा कयो अली अली त पिणे के बुखार छो तो गाल है सही जबान चंगी आ अली अली करे असा दा कयो अली अली त पिणे के बुखार छो तो दे हणन था मलंग नारा अली जा पिणे बीमार छो तो दे दुश्मन अली सच गाल त बुधाए अली जो दुश्मन भला हरामी बारी छो तो दे आबाद आए दरी ना गति करे बदी यारो नारो मुल्ला मा नारा दम दम सगीर सलामत रखे आबाद जो सलामत जो मौला तंजा बेड़ा वसाए फजाइल जी रात भी ना है फजाइल जो थोड़ो टाइम भी ना है अधरात थी वही है गड्डे न लाए थे आयूं पाकिस्तानी चौक थे सादा तडो इन लाए विछायो आहे उन्हनि जी भेणनि खे परचायूं जेको सॼी ज़िंदगी पुफी जी चादर खे रत रोहंदो मौला तुंहिंजे हाय क़बूल करे शर्माए न रोइजांइ उन जो पुरसो ॾियण आयो आहे जेको सॼो साल ॿियनि जा पुरसा रत रोई वठंदो आहे ॿियो कोई अचे न अचे परदनि में मुंहिंजो माऊं भेणियूं वेठियूं उन्हनि सां कंहिंसां गॾु त चइनि सालनि वारी वेठी हूंदी अल्लाह अकबर मौला तुंहिंजे हाय क़बूल करे मौला तुंहिंजो रोअण क़बूल करे चलो जिन हाय कई आहे रोअंदे हिकु दुआ घुरंदा कयो क़बूलियत वारी रात आहे छल बिना मौसम जे कंहिं घर में मौत न थिए मौला तुंहिंजी जवानी रखे इहा दुआ घुरंदो कर छल कंहिंजा जवान न मरनि जे जवान मरी वञनि त पोइ माउ ऐं भेण जो हक़ हूंदो आहे जनाज़नि ते वेण कंदियूं तुंहिंजी असांजी माउ भेण धीउ हूंदी आहे पीउ जो जनाज़ो खणणु न ॾींदी आहे तवजो होॾे हुजे धीउ बाबे जो जनाज़ो खणणु न हूंदी ॾींदी भेणियूं भाइरनि जा जनाज़ा खणणु न ॾींदियूं जॾहिं तव्हांजी असांजूं भेणियूं जनाज़ा खणणु न ॾींदियूं पूरी सिंध में हथ ॿधी हिकु ई जवाबु वठंदो वरितो अथां पोइ कहिड़ो जुर्म हुसैन जी भेण हीअं बीठी अल्लाह अकबर न शायदि मां सम्झाए नथो सघां जो हर मातमी जी हाय अचे त मां राज़ी थियां मुंहिंजी दिलि मुतमैन थिए कहिड़ो जुर्म हो अली अकबर जी अम्मा जो हीअं अची बीठी आहे पढ़ी उन्हनि आलामा साम्हूं खां पहिरीं मातमियूं ख़ाली भाउ जी लाश त न हुई हिकु पासे उन जी लाश जंहिंखे 18 साल बुरके में पाली हाय त करना जवान त हाय करे ॿियनि त मर्ज़ी आहे 18 सालनि जो जवान कोई थोरो नुक़सान अली जी धीउ जो उहो नुक़सान आहे अकबर जी लाश आई ज़ैनब वार खोले पथरनि सां मातम मरहबा 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 मौला तुंहिंजी जवानी रखे उन जे लाश तां चुप करे लंघी वई जाते कासिम जा टुकड़ा पिया उतां चुप करे लंघी वई जंहिंजे बाज़ुनि ते वतन मां हली हिकु हिकु खे पई चई घबराइजो न तव्हांजे चादरनि जी मां ज़ामिन अल्लाह अकबर जंहिंजे आसरे ते आई न जंहिंजे बाज़ुनि जे आसरे ते ज़ैनब वतन छॾियो हो अरमा
फरमान इहो आहे गाज़ी जा हथ कटे मुसलमाननि मारिया ज़ैनब जा हथ मथी या सैयदा शर्माए न रोए जाए भले कंहिंजे इंतज़ार में न कजाए मता कंहिंसां गॾु सजाद रत रोंदो हूंदे मां हर जाइ ते ईअं अर्ज़ थो कंदो वता हर मातमी सम्झ मां अकेलो थो रोआं मुंहिंजे साम्हूं सजाद रत थो रोए अल्लाहु अकबर मौला तुझे हाय कबूल करे सैयदा तुझी जवानी कबूल करे चुप करे लंघी आहे मुंहिंजी सैं अॻिते हली रुकी आलिया कटल रगन वारी लाश खे ॾिठई भाउ खे ॾिसी रोई थी चए हुसैन अॼु रोअण नथा ॾियनि न रोअण ॾियनि मां ज़ैनब दुआ थी घुरां हिकु क़ौम पैदा थींदी ॾिस तूं कंहिंजी दुआ रोई थी चए उन जा जवान तुंहिंजे अकबर खे रोअंदा उन जा जवान तुंहिंजे कासिम खे रोअंदा उन जूं भेणियूं परदनि में वेही सकीना जे चमाटनि खे रोअंदियूं रोई थी चए आलिया हुसैन जॾहिं उहो गॾिजी वेही रोईंदा न मां ज़ैनब वाइदो थी कयां मां शाम न वेहंदी मां ग़रीब जी लाश तड़पी आहे कटियल रगनि मां रोई थो चए आलिया काॾे वेंदी रोई थी चए हुसैन मां अम्मा ज़हरा खे वठी उन्हनि जे परदनि में रोअंदसि उन्हनि जे मर्दनि में 40 साल रत रोअण वारो रोअंदो तूं चुप करे ॿुधो आहे हुसैन जी लाश तड़पी आहे कटियल रगनि मां रोई थो चए बसि तूं ऐं अम्मा ईंदो रोई थी चए ॿियो कंहिंखे वतियूं अचां रोई थो चए उनखे वतियूं अचिजांइ जंहिंजे कननि जो खून क़बर में या सैयदा भला तुंहिंजी जवानी रखे उनखे वतियूं अचिजांइ जंहिंजे कननि जो खून क़यामत में बि हलंदो जेका रोई रोई चवंदी क़यामत वारो मां ग़रीब हुसैन जी थी मरहबा मौला तुंहिंजी जवानी रखे हाय करे रोअण वारा जॾहिं तूं हाय करे रोअंदो आहे न परदनि में वेठी हूंदी आहे पुठी सां गॾु तरियूं टेके उथंदी आहे हाय करे रोअण वारे खे दुआ बि कंदी आहे ईंदी आहे फाते शाम बुआ वटि रोई चवंदी आहे अम्मा हे जो मुंहिंजे ग़रीब बाबे खे हाय था करे रोअनि अम्मा ॿुधाए हे कोई रिश्तेदार आहिनि भाकुर पाए चवंदी आहे न सकीना रिश्तेदार न आज़ादार आहिनि अम्मा ये आज़ादार हुजनि हा करबला में मुंहिंजा दिल न लहंदा मरहबा सैयदा तुंहिंजो रोअण क़बूल करे चलो रोई पियो तो कबर जी कंधीअ में बि फूफी खे रत पियो रोई पियो चए बाबा अरमाना तुंहिंजे रोअण जी हसरत पूरी न थींदे अल्लाहु अकबर तॾहिं दॿारो मौला परदे में रत रोई थो चए मुंहिंजो सलाम हुजे उन ॾाॾे ते जंहिंजो गोश्त ज़ंजीर खाई अल्लाहु अकबर मां चवंदो आहियां जवानी शाम खाई वई गोश्त ज़ंजीर खाई विया अॼु मौला तड़पे थो न हिन महिल धीअरूं ॾिसी रोअन थियूं जवानी शाम खाई वई गोश्त ज़ंजीर खाई विया ज़हर हॾियूं खाई वई अल्लाहु अकबर सैयदा तुंहिंजूं तूं आलिया तुंहिंजा वण क़बूल करे अञा जंहिंजी हाय बुलंद न थी आहे मां मौला जे गुरबत जो हिकिड़ो जुमिलो पढ़ा तूं आदमिया मां जी झोली खां त हाय करे सकीना के भाउ जो पुरसो ॾिजांइ एॾो मारियो आहे मुसलमाननि सजाद खे एतिरो मारियो आहे तारीख़ थी लिखे तेज़ हवा बि हले हा बाक़ी जो बाबो झेड़ी पए अल्लाहु अकबर जिन अञा हाय न कई जुमिलो पढ़ा जॾहिं मोटी मदीने आयो न सॻो चाचो मोहम्मद हनफिया पियो अचे जनाबे सुगरा खे वठी जनाबे मोहम्मद हनफिया हिकु जुमिलो चयो सजाद जी कूक बुलंद थी आहे मथां बि चएसि तो ॿुढड़ा उथी मूंसां वॾी परदेदार न सजींदो हाय न कई जॾहिं चाचे चयो आहे न ॿुढड़ा सजाद रत जा चुकावा ॾिसी थो चए जी मुंहिंजा जवान चाचा या सैयदा जॾहिं सजाद चयो न जी मुंहिंजा जवान चाचा हीअं ताज़ियानो खणी चए थो जे बीमार न हुजे हा मां ॿुधायां हा चाचो कीअं थो चवे तुंहिंजो चाचो थो चवे तूं कोई सजाद आहे रोई थो चए सुञाण मूंखे शाम खाई या सैयदा जी शर्माए न रो सीने ते हथ मरहबा रोई भाकुर पाए तूं चए सजाद 24 सालनि में ॿुढड़ो सजाद छा ॾिठई चाचे खे भाकुर पाए रोई थो चए सकीना जा सवाल मुकाए
मेहमान मुखान थे नौकर समझी माफ करे छॾिजां हिन महिल तड़पे तो घी पानी खयूं बीठियूं तड़प जंहिंखे ज़हर मिलंदो आहे उहो पाणी बि वधीक घुरंदो आहे तड़पण लाइ वधीक जाइ बि सजाद खे जो ज़हर खाई वई रोई चई पाणी काॾों पुट आया काॾों धीअरूं आयूं पाणी ॾिसी शाम मुंहुं करे रोई थो चए हाय सकीना नंढी धी फातिमा या बाबा पाणी घुरे थो शाम कंहिंखे थो रोए रोई थो चए तूं पाणी खणी आई आहे हो छिमिर खे इलाज पई कर हाय कबूल करे रोअंदे त एतिरो जेतिरो आलिया ख़ैरात ॾींदी न रोअण न अचे करीमन खां पिनी वठंदे वॾा करीम आहिनि हिन महिल तड़पे थो सजाद हिकु वेण थो करे हाय सकीना हाय शाम पुछनि सां बाबा कहिड़ो दर्द यादि आयो अथई रोई मौला जेको जुमिलो चयो अला करे उनजी हाय बुलंद थिए जंहिंखे नंढी औलाद आहे जंहिंखे औलाद न आहे उहो बि हिन गुरबत ते रोए मां तोखे औलाद वठी ॾियां सैयदनि खां रोई थो चए हिन खां वधीक कहिड़ो दर्द नंढनि टिनि या चइनि सालनि जा माण्हू पंहिंजा पुट ॿाहिरि घिटिन में न छॾींदा आहिनि मां सकाई न अकेली शाम या सैयदा माफ़ कजो मां न सम्झाए सघां मरण जो सजाद हिन महिल रोई थो चए जंहिं उमिरि जा माण्हू पंहिंजा पुट घिटिन में न छॾींदा आहिनि मां सकीना शाम में अल्लाह अकबर तमई घणी दर्द मां चवंदा करबला में जेतिरा कुठा हिकु चकर कुठा सजाद कदम कदम ते घुसंदो रहे पहिरियों कॾहिं कुठो जॾहिं कुबरा जो लाॾ लुटियो ॿीहर कॾहिं कुठो जॾहिं सकीना खे चमाट लॻी अल्लाह अकबर सैयदा जॾहिं मुंहिंजी साइण खे पहिरीं चमाट लॻी न साइण सकीना खे करबला में मुंहिंजी साइण रुनी काथे रुनी आहे करबला में रोई थी चए बाबा बाबा ॾिस मां उहा सकीना जेका तुंहिंजे सीने ते सुम्हंदी अल्लाह अकबर एॾा साइण सकीना रुनी हुते सजाद रत रुनो हुसैन रुनो आलिया रुनी अकबर रुनो गाज़ी घोड़े जे गर्दन में रुनो जॾहिं गाज़ी रुनो न हाणे सकीना रोई थी चए सकीना कोई केतिरो मारई तूं न रो अल्लाह अकबर सकीना तूं थी रोए सभु था रोअनि हाणे करबला खां शाम ताईं ज़ालिम मारींदा था अचनि भाउ खां निशान लिकाईंदी पई ज़ालिम मारनि हाणे साइण सजाद खां चंबन जा निशान लिकाईंदी पई अचे जे सजाद पोइते ॾिसे आ न भेण ॾे नंढड़ा हथ खणी चएसि हा तूं रत न रोइजांइ मूंखे कंहिं कुझु न चयो अल्लाह अकबर हाणे हे जुमिलो मातमी लाया जेके हल्के जा मातमी जेको साइण सकीना खे रोअण सवाब सम्झंदा आहियो जेको वाजिब था सम्झो जो हुसैन खे उन जी धीउ लाइ परचायो सजाद भाकुर पाए रोई थो चए सकीना मां इमाम आहियां सकीना मां तुंहिंजो भाउ आहियां सकीना मां मर्द आहियां सकीना मुंहिंजो कमु आहे मां तोखे दिलासा ॾियां सकीना मुंहिंजो कमु आहे मां तोखे सहारो ॾियां तूं छो थी दिलासा ॾे भाउ जूं कड़ियूं चुमी चई सजाद इंसाफ़ त कर जे मां मरां तूं दफ़नाए तूं मरे मूंसां केरु खणे ओ मुंहिंजो अकबर न ओ मुंहिंजो ताजो गाज़ी न मरहबा सैयदा ताजू को का कबूल कर आलिया तोखे शाम ॾेखारे न हाय जे बदिले मां साइण खां पिना थो मौला तोखे शाम ॾेखारे ॾिसी आ शाम केतिरी ॾुखी आ जाथे सजा ॾे चलो हाय न कई त यूं दुआ घुरा जीअं मां घुरंदो आहियां मौला अॼु जे मौला जी गुरबत जो वास्तो अथई हिननि अज़ादारनि खे अकेले न मान भेणनि सां उहा बाज़ार ॾेखार जिते अॼु बि बदमाशी कंदा आहिनि उन बाज़ार मां 5 लख शराबी था पीअनि शराब सजाद गुज़रियो ज़ैनब सां कोई पत्थर पियो हणे कोई नेज़ा पियो हणे कोई गरम पाणी पियो हणे सकीना जेका निशान पई लिकाए चंपन जा सजाद जे दामन खे पकड़े रोई थी चए दुआ घुर मां मरी वञा या सजाद जे इहा दुआ नथो घुरे न पोइ शिमिर खे चऊं
मुखे मुंह ते टमाटो न हणे ओ सजाद मुझे मुंह जो गोश्त खत्म थी वञे मरहबा 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 सैयदा का कबूल करे सोनो पुरसो ॾिनई बाक़ी हिकु लफ़्ज़ कमाई ख़त्म बवे मातमियो सजाद खे ॾाढो मुसलमान ओ दवारो जेके ॾिसी आया आहियो शाम कदम कदम ते कुसंद रहियो आहे एतिरो मारियो अथऊं जॾहिं साइण चयो आहे न सजाद लॻे थो मूंखे मुंहं ते टमाटो न हणे मुंहिंजे मौला चयो बाक़िर जी मुंहिंजा बाबा बाक़िर मूंसां गॾिजी उते हल जाते इहो शिमिर कमीनो बीठो आहे सजाद आयो आहे कमीना जी सजाद करबला खां ज़ुल्म थो करे मां रोकियो न सजाद रोई तो चए हाणे ॿुधाए तो ताज़ियाननि सां मारियो मां झलियो नेज़नि सां मारी मां इनकार कयो जीअं दिलि आई ज़ुल्म कई मां तोखे रोकियो जेके मुंडे चिटाए था ॾिसो अलाह करे हिकु घोड़ो साइण तव्हांखे ॾे तव्हांजे रोअण सां मूंखे का वॾी ज़ाकिरी न थींदी तुंहिंजे क़बर जो सामान आहे जॾहिं क़बर में सुम्हंदे सिरांदनि तां इहे लॼपाल वेठा हूंदा कटियल रगनि सां अली अकबर जो बाबो तो चए मां मलाइकनि खे चवंदुमि दड़का न ॾिजोसि सजाद खे रोअंदो रहे दड़का न ॾिजोसि सकीना जी गुरबत खे रोअंदो रहियो आहे सजाद रोई तो ते ज़ुल्म कयो अथई मां रोकियो न सजाद सैया रोई तो ते हाणे बि जेतिरा ताज़ियाना अथई खणी आ मुंहिंजी पुठी तां बाक़िर कपिड़ो हटाए ज़ालिम तोखे जेके ताज़ियाना आहिनि उन्हनि सां ज़ुल्म कर लोह जे ताज़ियाननि सां ज़ुल्म कर सजाद छो थो चवे रोई तो ते जेतिरो दिलि चवई मूंखे मार सकीना खे न मार ओ तूं मारे दो गाज़ी ने थी ॾिसे रोई थी ते तूं पखी उॾारी ले दोखा बोडा मरहबा हर वफ़ादार सर ते हथ विझा हाय हुसैन हाय सकीना हाय शाह अल्लाह बणकी वई आहे जवान था रोअनि नंढा बच्चा था रोअनि बुज़ुर्ग था रोअनि मुसलमान चवंदा आहिनि शिया रोअंदा आहिनि मां चवंदा गैरतमंद अलाए रोअंदो आहे बेगैरत खे कहिड़ी ख़बर ज़ैनब बाज़ार कीअं वई रोई पई ते हया कयो माली जी धीअ अल्लाह सैयदा तुंहिंजा पुरसा क़बूल करे आलिया तुंहिंजा वैण क़बूल करे कुसंदी आई आहे कदम कदम ते शबीर जा मातमदार अज़ादारो नथो पढ़ा बाज़ार केतिरो पढ़ूं मां पहिरीं अर्ज़ कयो आहे ज़िंदगी थोरी ॾुख घणा आहिनि गुज़री दरबार नथो पढ़ा दरबार केतिरो ज़ुल्म आहे दरबार जो सजाद क़बर जी कंदी रहियो आहे मिली आहे ज़िंदान मातमियो ज़िंदान एवो तंग मिलियो जंहिंमें 120 सैयदादियूं आलिया वेह हा ते 119 बीवियूं बीहनि थकिजी पियो आहे शायदि जो हाय नथी अचे आलिया वेह हा ते 119 सैयदादियूं बीहनि पीउ पुट हिकु रसीअ में ज़िंदान जे दरवाज़े ते साल बराबरि वेठा रहिया कॾहिं कॾहिं इहा मुंहिंजी मासूम अची ॿिन्ही जे विच ते बीहंदी शाम जा बेगैरत माण्हू हुन घिटीअ मां लंघण छॾे आ सजाद ग़रीब आहे मथां कुझु घुरे मां चयो हिकु ॾींहुं हुन घिटीअ मां हिकु शामी लंघियो आहे अकेलो न आहे हुन सां गॾु हिकु नंढी धीउ आहे 5 या 7 सालनि जी शामी जी धीउ लंघी पीउ सां गॾु आहे वञे पीउ सां पई मोटी मोटी ॾिसे मुंहिंजी साइण खे वञे पीउ सां गॾु पई वरी वरी ॾिसे बाबे छॾे पंहिंजे पीउ खे छॾे साइण ते पई अॻिते परते वञी पीउ जे दामन खे वठी चए थी बाबा बाबा मोकल ॾींदे कहिड़ी मोकल ॾे जो मां हिन नंढड़ी कैदिन सां ॻाल्हायां नंढड़ी कैदिन पीउ ॾिसी थो चए तूं सुञाणे रोई थी चए न बाबा मां न सुञाणां पोइ छो थी वञे चए थी बाबा इन लाइ थी वञा जो मां कॾहिं नंढा कैदी ॾिठा जो न बाबा ये ॾाढी ग़रीब थी लॻे बाबा हिनजी गुरबत मां लॻे थो हिन जो कोई छॾाइण वारो रहियो ई न लॻे बाबा मोकल ॾे जो मां हिन सां ॻाल्हाए अचां मोकल मिली आहे पीउ थो चए वञ ज़रूरु पर जल्दी अचिजांइ शाम जी उहा छोकिरी आई आहे नंढड़ी
मुझी सैन के सलाम कई रोई थी जैसे जे नाराज न थी तो बीहर सलाम कर बीहर कई टीहर बुजुर्ग पढ़ंदा 9 दफ़ा सलाम करे शाम जी छोकरी रोई थी जे नंढड़ी के दिन सलामन लाइ सकायला तो जगे गाजी जा अलम सिंगारींदा आयो न मुझी सैन तड़पी थी जे चडेगा अलमन वारो लथो आ कोई सलाम ही न थो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर बीबी मां कुछ सवाल करना आया केड़ा सवाल बीबी मां दिसा दी तुझो सर जख्मी आ रत थी वई बीबी मां दिसा दी तुझो चेहरो जख्मी आ निशान तई बीबी मां दिसा दी तुझो गलो जख्मी आ बीबी मां दिसा दी तुझे हथन ता रस जो निशान रत थी वई बीबी एडू जो तू जख्मी आ तुझो कोई छडाइण वारो न हुयो बाबो न हुयो जेको छडा वई आ जो धीअन सां प्यार आ रोई थी जे नरवार मुझे सामू 13 ज़रबन सां कुठो अल्लाह अकबर ओ मारी लो मां मिन्नतू कंदी रही आ अल्लाह अकबर रोई थी जे सचा बाबो मां अची वञे पो भाइर वारिस हूंदा आहिनि भा न हुई जेको छॾा वई आ रोई थी जे हिकु बीमार आ ॿियो उहो हुयो जंहिंजी तस्वीर मोहम्मद जहिड़ी मुझे सामू उनजे सीने तां बाबे बर्छी कढी बर्छी सां गॾु जिगर भी बाहर आयो अल्लाह अकबर रोई थी जे अच्छा बाबो बीमार थी वियो भाइर बीमार थी विया बाबे भाइरनि खां पोइ उहा शाम जी छोकिरी थी चए चाचा वारिस हूंदा आहिनि ओ मातमियो अॻे वेठी हुई न हाणे ॾुखियो सुखियो उथी आहे सकीना रोई नंढड़ा हथ थी खणी चवे न रोवार जेसीं ताईं चाचो हुयो पखी क़ैमन खां परवाज़ न कंदा चाचे खां पोइ मूंखे घोड़नि सां भॼाईंदा मरहबा मरहबा मौला तुंहिंजी जवानी क़बूल करे सैयदा साइण नहाए जे बदिले तोखे शाम ॾेखारे जाते वेही वेही अली जूं ढियूं शाम अबूर कयो आहे मां बार बार शाम बाज़ार तो पढ़ा इन लाइ मतां कोई सम्झी पए बाज़ार कोई मामूली त न हुयो सॼा जॿियो बाज़ार अबूर कईसे एतिरा पत्थर मुसलमाननि हया दीवारूं रंगीन थी वयूं ओ ॾिसण बाज़ार अबूर थियण खां पोइ रोई थो चए मां सॻी फुफी खे न पियो सुञाणा फुफी मूंखे न पई सुञाणे मातमियो मुंहिंजी साइण रोई थी चए भाउ बर्छी खाई लही वियो चाचे जा बाज़ू कलम थी विया रोई थी चए बाला भाई भी एतिरो त ॿुधा एतिरो ज़ख्मी छो आहे सर मां रत छो थी वई मुंहिंजी साइण रोई थी चए सर मां इन जे करे रत थी वई तुंहिंजे शहर शाम में पत्थर लॻा अल्लाह अकबर अल्लाह अकबर तुंहिंजे शहर में पत्थर लॻा बीबी सर ते पत्थर लॻई चेहरे ते छाजा निशान अथई मुंहिंजी साइण रोई थी चए न रोवार करबला खां वठी शाम ताईं बाबे जा कातिल चबाटू हणंदा रोई रोई थी चए अरमान इहो आहे जेके चंबा पिया हणनि उन्हनि जा हथ वॾा ओ मां सकीला जो मुंहुं नंढो ओ मुंहिंजो कोई छॾाइण वारो न हो मौला चवे हाय क़बूल करे मौला जवानी रखई मुंहं ते मातम करे रोअण वारा सैयदा खे परची हणण वारा साइण तोखे उहा क़बर ॾेखारे जाते अॼु बि सकीना अकेली सुधी पई आहे अल्लाह अकबर शबीर जा मातमदारो मुकाईंदो थो वञा बाक़ी 2-5 मिंटनि जी इबादत शबीर जा मातमदारो आज़ादारो रोई थी चएसि सर ते पत्थर बि लॻा चेहरे ते बाबे जा कातिल चमाटू हणंदा आयई हथनि में आ रस्सी तॾहिं रत थी वहे गले में आ रस्सी तॾहिं रत थी वहे अल्लाह करे हर मातमी जी हाय बुलंद थे सैण त तड़पी हाणे न सवाल थे शाम जी छोकिरी रोई थी चए बीबी एतिरो ॿुधाईंदी भला कननि मां रत छो थी वई अल्लाह अकबर मुंहिंजी सैण रोई थी चए बाबे जा कातिल दुर लाहे वया शाम जी छोकिरी चए थी न रोवार दुर त मां बि पाईंदी आहे दुर त मां बि लाहींदी आहे मुंहिंजी रत न वहंदी आहे इहा ॻाल्हि माण्हू भेणियूं सम्झंदियूं जेके न्याणियुनि खे दुर पाराईंदियूं आहिनि ज़ेवर पाराईंदियूं आहिनि मुंहिंजी सैण रोई थी चए न रोवार तोखे पाराईंदी बि मां हूंदी लाहींदी बि मां हूंदी सैण कॾहिं शाम ग़रीबा हुई कुंडा कुंडनि सां मिलियल आज़म तालिम सटू ॾेई लाहियो ओ दुर लही आहे रत अञा बंदि न थी मरहबा 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 सैण
ॾाढो रुनी आहे शाम जी छोकिरी रोई थी के बीबी बस बाक़ी बस सवाल नाराज़ न थी जा मुंहिंजी सेण रोई थी चए पुछ रोई थी चए बीबी ॿुधाए तूं काथों जी रहण वारी आहे मुंहिंजी सेण रोई थी चए मां मदीने जी रहण वारी मदीनो कहिड़ो मदीनो रोई थी चए मदीना मोहम्मद हाणे रोई थी चए हिन जुमिले ते अल्लाह करे सैयद जिथे बि वेठा आहिनि उहे हाय करण शाम जी छोकिरी रोई थी चए बीबी पोइ ॿुधाए तूं ज़ात जी केरु अल्लाह अकबर अल्लाह छोकिरी पुछे थी सेण ख़ामोश ॿीहर चई मुंहिंजी सेण ख़ामोश टीहर चएसि थी बीबी मां ॿुधो आहे मदीने वारा वॾा लजपाल आहिनि उन्हनि लजपाल जो वास्तो ॾेई ॿुधाए न ज़ात जी केरु आहे मुंहिंजी साइण रोई थी चए पहिरीं तूं वाइदो कर मां ज़ात ॿुधायां न मारींदी अल्लाह अकबर थोरो आवाज़ शाम जी छोकिरी रोई थी चए बीबी जे तूं ज़ात ॿुधाए मां छो मारिया मुंहिंजी साइण रोई थी चए करबला खां वठी शाम ताईं जंहिं ज़ात पुछी मां ॿुधायो उन्हनि ॾाढो मारियो कंहिं चमाटू आयूं कंहिं ताज़ियाना आया कंहिं घोड़नि सां भॼायो आहे पहिरियों ज़ामिल ॾे न मारींदी मुंहिंजी साइण ने ॾिसी शाम जी छोकिरी कदमनि ते हथ रखी रोई थी चए मां जंहिंजो कलमो पढ़ंदी आहे उहो मोहम्मद ज़ामिल ओ मातमे मोहम्मद जो नालो आयो आहे साइण रोई थी चए जंहिं कलमो पढ़ंदी आहे मां उनजी नंढड़ी थी धी जो नालो आयो आहे रोई थी चए मां ज़ात जी सैयद ज़ाती मरहबा मरहबा साइण तुंहिंजा पुरसा क़बूल करे ॾाढो रुनी आहे ॿार खुली विया रोंदी रोंदी आई अपी सां घर आई त आहे पर चुप नथी करे मां थी पर चाहे चुप नथी करे मां मानी थी ॾे नथी खाए बाबो पाणी थो ॾे नथी पीए पी भाकुर चएसि पाए चएसि तो बचड़ा कीअं चुप कंदी आहे शाम जी छोकिरी रोई थी चए बाबा उहा नंढड़ी कैदड़ चुप करे त चुप कंदी न अल्लाह अकबर अल्लाह अकबर रोई त चएसि उहा नंढड़ी कीअं चुप कंदी रोई थी चए बाबा लॻे पियो दुर ॾाढा प्यारा बाबा दुर वठी ॾे चए पई भाउ जे शादीअ जा दुर खणी वञा मतां दुर ॾिसी चुप करे वञे मातमियो शाम जी छोकिरी दुर खणी आई आहे ज़िंदान आई त आहे कॾहिं सॼे थी ॾिसे कॾहिं खपे साइण फिज़ा रोई थी चए कंहिंखे थी ॾिसे कदमनि ते हथ रखी रोई थी चए नंढड़ी कैदड़ काॾे वई साइण दीवार ते टकरू हणी रोई थी चए देर या सकीना मरी वई या सैयदा कुरले वेण करे चवंदा हाय हुसैन मरहबा त करबला बणजी वई आहे सैयदा ताजो मुका कबूल करे साइण तुंहिंजी मातम कबूल करे कदमनि ते हथ रखी रोई थी चए जे मरी वई आहे त क़बर काथे आहे रोई थी चए अञा क़बर न बणी आहे काथे आहे रोई थी चए हाणे भाउ खयूं थो वञे जनाज़ो हाणे भाउ खयूं थो वञे ज़िंदान मां निकिती आहे आई आहे उन गली में जाते सजाद भेण जो जनाज़ो खयूं थो अल्लाह जी कायनात ते पहिरियों जनाज़ो खणण वारे जा बि हथ बदल जनाज़े जा बि हथ बदल रोंदो थो अचे रोई रोई थो चए शामारो मां वॾो ग़रीब ओ शामारो मुंहिंजी मासूम भेण मरी वई अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर मातमियो ई आयूं मायूं शाम जूं मायूं आयूं चादरूं लथल अथनि सजाद सां गॾु रोअंदियूं थियूं अचनि इन महिल नंढड़ी छोकिरी बि आई आहे कदमनि ते हथ रखी रोई थी जे नाराज़ न थी न मां सवाल ई आहियां कहिड़ो सवाल मूंखे ज़ियारत कर बाक़ी थोरो कपिड़ो हटाए ज़ियारत हिन बि कई औरतुनि बि कई औरतुनि जा वार खुली विया कुझु बेहोश थी वियूं कुझु तड़पी रोअण लॻियूं नंढड़ी छोकिरी रोई थी चए अल्लाह जो नालो अथई ॿुधाई नंढड़ी कैदड़ छा थी रोई त चई मुंहिंजी ग़रीब भेण रोई
ही मेले चोले में खयूं दो चा हाणे बियूं शाम जो औरतूं उथियूं न काथे आयूं न मोटी आयूं न ज़िंदान सैण फिजा का रोई थियूं जन जेका नंढड़ी कैदिन मरी वई इन जी मां ज़िंदा है आवाज तो जहा ज़िंदा हुआ काथे आओ जेका अकेली उसते थी रोए अल्लाह अकबर शाम जो मायूं थे आयूं न कदमन ते हथ रखी रोई थियूं जन एडी गरीबा बीबी रोई थी जे छो आवाज अचे थी जो इलाज न कराए सैण रोई थी जे मुझी थी बीमार त न हुई बीमार न हुई त चेहरे ते निशान छाया सैण रोई थी जे अली अकबर दी ओ जागीर दे विच कुछ मर तमाचे मारे ए प्यू दी लाज अल्लाह अकबर शबीर ताजा कबूल करे सजाद भेण जो जनाजो खणी आयो शाम जी कब्रिस्तान गरीबन जी कब्रिस्तान कयामत जी मंज़िल मुंह ते मुंह रखी रोई तो जे सकीना मां ॾाढो गरीब आ सकीना कोई हुजे हा न बचड़ा तुंहिंजी कब्र बणाए ॾे अञा सजाद जा लफ़्ज़ ख़त्म न थिया परे का हिक बुॾल कूक आई आहे मौला न ख़बर आहे कब्र नौकर बणाई आहे केरा रोई तो जे मौला मां तुंहिंजो नौकर ज़ाफ़र चुना अल्लाह अकबर मौला तुझे बाबे हुकुम कयो मां सैण जी कब्र बणाई आहे सजाद रोई तो जे सकीना मां तुंहिंजो जनाज़ो खयूं बीठो आहे तुंहिंजो भाउ हुजे हा न घोट अकबर तोखे कब्र में लाहिया अञा सजाद जा लफ़्ज़ ख़त्म न थिया कब्र मां बाबा हथ ॿाहिरि आया रोई तो जे सजाद मुंहिंजी भेण मूंखे ले सकीना जो जनाज़ो सजाद जे हथनि अकबर जे हथनि ते आया अकबर रोई रोई तो चे सकीना मां माफ़ी घुरण आयो घोट दा कहिड़ी माफ़ी रोई तो चे मुंहिंजी जागीर में टमाटो पाकिस्तान जा नामवर कसीदा खान मनकबत खान मोहा खान साथ तसव्वुर अब्बास तशना साहब तक मौला जी मुबत तशरीफ खणी अचन ज़िक्र मोहम्मद अली व आल मोहम्मद पेश बावाज़ बुलंद सलवात